मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। शिरक अल्लाह ताला माफ़ बिल्कुल भी न कंदो। ज़िंदगी में जेकॾहिं शिरक अची वियो आहे ऐं शिरक जो फल अची वियो आहे, ज़हन खे खोलण जी कोशिशि कयो। अल्लाह ताला फरमाए इहो जेको मामिलो आहे, इहो जेको गुनाह आहे, इनखे मां माफ़ बिल्कुल भी न कंदुमि। व यग़फ़िरु मा दून ज़ालिक लिमन यशा। ठीकु आहे, शिरक खां अलावा ॿियो को गुनाह आहे त उनजी अल्लाह ताला गुंजाइश रखी आहे। अल्लाह ताला गुंजाइश रखी आहे त शिरक जेको तव्हां ज़िंदगी जे अंदरि न कयो आहे, बल्कि तव्हां ॿियो को गुनाह कयो आहे, त अल्लाह ताला फरमाए पोइ अल्लाह ताला फरमाए इन जी गुंजाइश जेकॾहिं अल्लाह ताला माफ़ु करणु चाहे त अल्लाह ताला माफ़ु कंदो, पर उहो ज़रूरी बि न आहे त अल्लाह ताला माफ़ु करे। शिरक हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंखे अल्लाह ताला फरमाए इन जी माफ़ी कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। ऐं शिरक इनखे ई चइबो आहे, जेके बि इंसान हे दुनिया छॾे विया आहिनि, पोइ चाहे उहो ओलिया हुजनि, पीर हुजनि, वली हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, साहबा छो न हुजनि, हे दुनिया छॾे विया आहिनि, या ख़ुदि पैगम्बरनि जी ज़ात छो न हुजे, हे दुनिया छॾे विया आहिनि। उन्हनि जे रोज़े ते वञी करे बंदो इहो अक़ीदो करे त मूंखे औलाद सिर्फ़ु हितां ई मिलंदी, ॿिए हंधा औलाद न मिलंदी, हे अक़ीदो शिरक वारो अक़ीदो आहे। कंहिं साहबी जे क़बर ते वञी करे इहा ॻाल्हि करे त मूंखे औलाद साहबी ॾींदो, इन अक़ीदे खे अल्लाह ताला शिरक बयानु कयो आहे। कंहिं नबी जे रोज़े ते वञी करे उते वञी करे सजदो करे थो, उते वञी करे इबादत करे थो, इनखे जेको आहे शिरक चइबो आहे। अल्लाह ताला जी कुदरत खणी करे, अल्लाह ताला जी सिफ़ात खणी करे, अल्लाह ताला जी कुदरत खणी करे मख़लूक जे मथां रखणु, इनखे शिरक चइबो आहे। हिकिड़ो कमु अल्लाह थो करे, हिकिड़ो कमु अल्लाह थो करे ऐं तव्हां चओ त सेम अहिड़ो कमु नबी बि कंदो आहे, पोइ अल्लाह ऐं नबी में सिर्फ़ु फ़र्क़ु न थींदो आहे। औलाद अल्लाह ॾींदो आहे, कंहिं बंदे जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह खां अलावा नबी बि औलाद ॾींदो आहे, इनखे शिरक चइबो आहे। कंहिं बंदे जो इहो अक़ीदो आहे त साहबी जेको आहे औलाद ॾींदो आहे, हालांकि इहा सिफ़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। हिन पूरी काइनात में अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो, हिन पूरी काइनात में मां अल्लाह ताला जे इख़्तियार में आहे, मां अल्लाह जे इख़्तियार में आहे। जंहिंखे मां पुटु ॾियां ऐं जंहिंखे मां धीउ ॾियां, जंहिंखे ॿ पुट ॾेई छॾियां या जंहिंखे ॿ धीअरूं ॾेई छॾियां ऐं कंहिंखे कुझु बि न ॾियां, हे मां अल्लाह ताला जे इख़्तियार में आहे। कोई बि मुसलमान उनजो इहो यकीन आहे, उनजो इहो अक़ीदो आहे त मुंहिंजो मुर्शिद मूंखे औलाद ॾींदो आहे, मुंहिंजो मुर्शिद मूंखे मुश्किल खां बचाईंदो आहे, मुंहिंजो मुर्शिद फिलाणा मामला मुंहिंजा कंट्रोल में कराईंदो आहे, इनखे सर शिरक चइबो आहे। ऐं जेके हे दुनिया छॾे विया आहिनि, यकीन तौर ते उहे मदद बि नथा करे सघनि। उनजो रोशन दलील साहबा जी ज़िंदगी खां मिले थो, रोशन दलील उनजो साहबा जी ज़िंदगी खां मिले थो। साहबा वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोज़े मुबारक जे अंदरि लाए आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोज़े मुबारक जे अंदरि लाथऊं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो मुबारक ठाहे करे साहबा पोइ ॿाहिरि निकिता। साहबा खे पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेंशन आया, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं परेशानियूं आयूं हर हिकु मौक़े ते, पर साहबा कॾहिं बि इहो तरीक़ो इस्तेमालु न कयो आहे जीअं सिंध जा मुस्लमान वञी करे दरगाहनि ते तरीक़ो इस्तेमालु कंदा आहिनि। अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं अल्लाह ताला गुंजाइश कढी आहे त हिन काइनात में वधीक हक़दार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुई। इहा गुंजाइश पोइ रसूल जे लाइ थी सघी आहे त अल्लाह खां अलावा जेकॾहिं ॿिए कंहिंखे पुकारियो वञे, पोइ उनखे पुकारियो वञे आहे जंहिंजो रोज़ो मदीने में आहे। साहबा खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेंशन पहुता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वञण खां बाद में, पर हिकिड़ी बि रिवायत नथी मिले त को साहबी आयो हुजे नबी जे रोज़े ते ऐं उते हुन साहबी सजदो कयो हुजे, ॿाहूं ॿधी करे बीठो हुजे ऐं हुन साहबी ईअं चयो हुजे त साईं या रसूल अल्लाह फिलाणी मुश्किल पहुती आहे, इन मुश्किल में असांजी तव्हां मदद कयो। हिकिड़े बि साहबी इहो तरीक़ो इस्तेमालु न कयो आहे।
अच्छा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में साहबा हिन दुनिया खां हलंदा विया, साहबा हिन दुनिया खां हलंदा विया। अबू बकर सिद्दीक़ हिन दुनिया खां विया, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिन दुनिया खां विया, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु हिन दुनिया खां विया, हज़रत अली साईं हिन दुनिया खां विया। हज़रत अली साईं खे जॾहिं रोज़े जे अंदरि हेठि लाथऊं ऐं क़ब्र मुबारक जे अंदरि हेठि लाथऊं, इन टाइम तमामु वॾी मुस्लमान जी तादाद हुई। इमाम हसन बि मौजूदु हुयो, इमाम हुसैन बि मौजूदु हुयो, ऐं पोइ हिते अहलुल बैत जी पूरी नसल बि मौजूदु हुई। हिकिड़ी रिवायत बि नथी मिले त इन अहलुल बैत हज़रत अली साईं खे क़ब्र मुबारक जे हेठि अंदरि लाहे करे ऐं पोइ इहो नारो बाद में लॻायो हुजे, या अली मदद। किथे बि न आहे, कंहिं बि हिस्ट्री जे अंदरि इहो न आयो आहे। मालूम थिए थो इहो तरीक़ो जेको आहे साहबा जो तरीक़ो न आहे, इहो तरीक़ो अहलुल बैत जो तरीक़ो न आहे, बल्कि इहो तरीक़ो जेकॾहिं 1400 साल खां बाद में इस्तेमालु करे थो वञे, इहो शिरकी अमल आहे। ऐं यादि रहणु खपे, अलाह ताला सभु गुनाह माफ़ु कंदो। अलाह ताला जेकॾहिं माफ़ी थी अचे, अलाह ताला सभु गुनाह माफ़ु कंदो। अलाह ताला क़ुरान हकीम में साफ़ तौर ते फ़रमाए चयो, शिरक जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई मां माफ़ु न कंदुमि। चओ पीर क़ाबिल एतिराम आहे, मुर्शिद क़ाबिल एतिराम आहे, आलिम क़ाबिल एतिराम आहे, मुफ़्ती क़ाबिल एतिराम आहे, पर यादि रहणु खपे इहो मुफ़्ती हिन दुनिया खे छॾे वियो आहे, मुर्शिद दुनिया खे छॾे वियो आहे, मुंहिंजो पीर दुनिया खे छॾे वियो आहे। हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि मूंखे औलाद न पियो ॾेई सघे, ज़िंदगी में बि न पियो ॾेई सघे, हाणे बाद में बि नथो ॾेई सघे। हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि पाणी खे कंट्रोल नथो कराए सघे, कोई बि मुंहिंजी मुश्किल खे टारे नथो सघे। मुश्किल खे टारण वारी ज़ात अकेले अल्लाह जी आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला बार बार इरशाद ईअं फरमायो, अम्मन युजीबुल मुस्तर्र इज़ा दआहु व यक्शिफु सू व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुकुम मअ अल्लाह। अल्लाह ताला फरमाए, केरु आहे मां अल्लाह खां सवाइ जेको तव्हांखे मुश्किल खां कढे, जंहिं टाइम तव्हां मुश्किल में फासो था, वो यजअलुकुम खुलफाअल अर्ज़, ऐं तव्हांखे ज़मीन में ख़लीफ़ो तस्लीम करे ऐं बनाए। अइलाहुकुम मअ अल्लाह, छा मां अल्लाह खां अलावा कोई आहे जेको तव्हांजे इन तमामु सारे मसइलनि खे हल करे? सर अकेलो अल्लाह ई आहे। क़लीलन मा तज़क्करून, आख़िरी में अल्लाह ताला फरमायो, थोरा बंदा आहिनि जंहिंजे ज़हन जे अंदरि खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि हली वेंदी आहे त वाक़ई इहे सॼनि मामलनि खे कंट्रोल करण वारी ज़ात कंहिंजी आहे? अकेले अल्लाह जी आहे। त यादि रहणु खपे त अल्लाह ताला शिरक जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ु न कंदो। ऐं शिरक इन खे ई चइबो आहे, अल्लाह ताला जी सिफ़ात खणी करे मख़लूक जे मथां रखो, इन खे शिरक चइबो आहे। चओ मुर्शिद क़ाबिल एतिराम आहे, मुफ़्ती क़ाबिल एतिराम आहे, पर इहे जेके मामला आहिनि, इहे मामला अल्लाह जी तरफ़ जेको रुजू कबा। साहबा जी ज़िंदगी हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, असां जंग में हेठि लहंदा आहियूं, जंग हुनैन में कुझु शिकस्त अची वई, आर्ज़ी तौर ते मुस्लमान जो नुक़सानु थियो जंग हुनैन में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग हुनैन में जीअं जो वञनि पिया, हिकु मक़ाम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीजी विया, अॻिते न हलिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबा जो तमामु वॾो मजमू साण हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते न हलिया, बीह रहिया हिकु मक़ाम ते। अल्लाह जे नबी फरमायो, साहबा रुकिजी वञो, साहबा रुकिया, साहबा उते रुकिजी विया। ऐं बाद में जेको साहिब ने पुछा कयो, साईं ते बीह रहिया, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन टाइम अल्लाह जी मदद बंदि आहे, अल्लाह जी मदद बंदि आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कंहिंजी दिलि में का न का ॻाल्हि आई हूंदी जंहिंजे करे ख़ुदा पंहिंजी मदद जेकी आहे बंदि कई आहे। ऐं यादि रहणु खपे, मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि जंगनि जे अंदरि लथो आहे, जंग बदर हुजे, जंग ओहद हुजे, जंग खंदक हुजे, उन तमामु जंगनि में असां जेकी फ़तह कई आहे, उहा अल्लाह ताला जे अमुर सां फ़तह कई आहे। पंहिंजी ताक़त जे एतबार सां फ़तह न कई आहे असां, अल्लाह ताला जी मदद लहंदी आहे। बाद में मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगनि खे फ़तह कंदो आहियां। कंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त अल्लाह जे नबी फरमायो, कंहिं साहबी जे दिलि में का ॻाल्हि आई त न आहे, ॿ नौजवान हीअं उथी बीठा मथे, उन्हनि जो साईं असांजी दिलि जे अंदरि, उहे नवां मुस्लमान थिया हुया, साईं असांजी दिलि जे अंदरि कुझु ॻाल्हि आई आहे। उहा इहा ॻाल्हि आई आहे त पहिरियों असां जेके जंगनि में हलंदा हुआसीं, उन जंगनि में असां वटि माल बि थोरो हूंदो हुयो, असां वटि असुलो बि थोरो हूंदो हुयो, घोड़ा बि असां वटि थोरा हूंदा हुया,
पर साईं उन जंग खे असां फ़तह करे ऐं पोइ मोटी ईंदासीं, काफ़रनि जो मजमू बि ज़्यादा हूंदो हुयो। अॼु मामलो हीअं, अॼु असां वटि मजमू बि ज़्यादा आहे, अॼु असां वटि घोड़ा बि ज़्यादा आहिनि, अॼु असां वटि तलवारूं बि ज़्यादा आहिनि। अॼु यकीन तौर ते काफ़रनि जो मजमू नंढो आहे, अॼु फ़तह करे हीअं मोटी था अचूं। अलाह जे नबी फरमायो, ए साहबा ख़बरदार थी वञो, असां जॾहिं बि फ़तह कई आहे अलाह ताला जे अमुर सां कई आहे, अलाह ताला जे अमुर सां कई आहे। जंग में विया, इन जंग में साहबा जी तादाद ज़्यादा शहीद थी वई, ज़्यादा, बाद में फ़तह त थी पर ज़्यादा जेको शहादत थी वई। पोइ अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजे साहिबनि खे कसरत ते यकीन थी वियो ऐं यकीन तौर ते मां अलाह ई जेको आहे तव्हांजी मदद कंदो आहियां। कसरत ते तव्हांखे यकीन थियणु न खपे। हक़ीक़त में जंग बदर में इब्तिदा जंग आहे, पहिरीं जंग आहे। साहबा जी तादाद इंतिहाई थोरी, 313 सफ़ा नॉर्मल साहबा, 313 साहबा सफ़ा थोरा, काफ़रनि जो मजमू 1000। साहिबनि फरमायो असां वटि जेके यानी उठ ऐं घोड़ा, उनखे असां शुमार कयूं पिया 70 उठ ऐं घोड़ा, इहे ॿिन्हिनि खे मिक्स करे साहबा ॿुधाइनि पिया त उठ ऐं घोड़नि खे असां जॾहिं जमा कयोसीं न, असां वटि कुल 70 हुया ऐं काफ़रनि वटि केतिरा हुया, ग़ालिबन 600 ऐं 700 जे क़रीब उठ ऐं घोड़ा। जेकॾहिं हाणे तादाद खे ॾिसूं था, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थो नज़र अचे। तादाद खे ॾिसूं था, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थो नज़र अचे त 313, जंहिंखे तलवारूं बि थोरियूं, जंहिं वटि घोड़ा बि थोरा, जंहिं वटि उठ बि थोरा, ऐं काफ़रनि वटि तमामु ज़्यादा वॾो माल, 1000 जी तादाद, खाइण जो माल, खाइण पीअण जो ज़बरदस्त माल खणी आया। ऐं इन खां बाद में कुझु डोल शरनायूं ऐं डांस करण वारियूं मायूं बि वठी आया काफ़र। त उन्हनि छा जो, काफ़रनि चयो त अॼु मुस्लमाननि जी माज़ल आहे, अॼु असां अहिड़ी पिटाई कंदासीं मुस्लमान तारीख़ में यादि कंदा। काफ़रनि खे नाज़ हुयो त अॼु मुस्लमाननि जो ख़ैरु न आहे, छाजे करे असांजी तादाद ज़्यादा आहे। त अलाह ताला कहिड़ो मामिलो कयो, अलाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहिबनि खे 313 खे फ़तह नसीब अदा फरमाई, 1000 जे मुक़ाबले में 1000 जे मथां ग़ालिब थी विया। हे छा आहे, हे मामिलो अलाह ताला जे तरफ़ां ईंदो आहे, मदद अलाह ई कंदो आहे। अलाह खां अलावा जंहिं खां बि तव्हां मदद घुरो था, हे तव्हांजो ग़लति अक़ीदो आहे। हे काफ़ी माण्हू बार बार इहा ॻाल्हि कंदा आहिनि त ॾिसो असां चवंदा या अली मदद इन बेस ते कयूं था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि हज़रत अली साईं खां मदद घुरी आहे, त असां चवंदा रुको ज़रा सबर करो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर खां बि त मदद वरिती हुई न, हज़रत उमर साईं खां बि त मदद वरिती हुई न, उस्मान रज़ी ताला अन्हु खां बि त मदद वरिती आहे न। 1,24,000 साहबा खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद घुरी आहे। पोइ त सभिनी साहिबनि खां मदद घुरणु खपे। ॾिसो थोरो सम्झण जो फ़र्क़ु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि खां मदद घुरी, साहबा हाल हयात हुया, मौजूदु हुया, उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद घुरी, पर साहबा जीअं जो आख़िरत तरफ़ हलंदा विया, साहबा वञी करे पंहिंजे क़बरुनि में पहुता, कंहिं क़िस्म जो कोई बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद में मदद न वरिती। उनजो ज़िंदा मिसाल आहे, ज़िंदा मिसाल हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हम उम्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इंतिहाई मोहबत चाचे जी हुई, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि ज़्यादा पंहिंजे चाचे सां मोहबत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां। जीअं जो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे काफ़रनि शहीद कयो, इंतिहाई बेदर्दी सां हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उहो गम जेको आहे बर्दाश्त न पियो थिए। त जॾहिं बि जंग जो मौक़ो ईंदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे खे चवंदा हुआ त ए चाचा तयारु थी फ़लाणी जंग में था हलूं। जॾहिं चाचो हिन दुनिया खां शहीद थी वियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे तदफ़ीन करे दफ़न करे जॾहिं मोटी आया, कंहिं बि जंग में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐलान न कयो या हमज़ा मदद, ए चाचा अच त हाणे जंग में फ़लाणी में हलूं था। यानी मालूम थिए थो साहबा मौजूदु हुया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद वधी, पर साहबा जेकॾहिं आख़िरत जो सफ़र कयो ऐं वञी करे साहबा क़बरुनि में पहुता, पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सॼो। असां इहा ई ॻाल्हि कयूं था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि हज़रत अली साईं खां मदद वरिती, हज़रत अली साईं हे दुनिया छॾे विया। कंहिं बि साहबी इहो नारो न आहे लॻायो जेको 1400 साल खां बाद में अॼु लॻायो थो वञे। ॻाल्हि जेको आहे सम्झण जी आहे। असांजे लाइ जेकी हुजत आहे न, उहा साहबा जी ज़ात आहे, हुजत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। हिकिड़ो फ़ेल जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सादिर न आहे थियो, हिकिड़ो फ़ेल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सादिर न आहे थियो, साहबा जी ज़िंदगी में उहो पायो
वियो ई न आहे। जेकॾहिं 1400 साल खां बाद में कोई बंदो करे थो उनखे दीन थो सम्झे त उनजी खोपड़ी पोइ ख़राबु आहे, उनजो दिमाग़ु ख़राबु आहे। त इस्लाम जी कंहिं बि हिस्ट्री में, साहबा जी कंहिं बि हिस्ट्री में, ताबाइन जी कंहिं बि हिस्ट्री में कंहिं बि इहो ऐलान न आहे कयो या अली मदद वारो। हे साफ़ तौर ते शिरक आहे साईं। या अली मदद कोई चवंदो साईं असां या अली मदद इन बेस ते चवंदा असांजी मदद अलाह ई कंदो आहे, पर विच में वास्तो असां जेको आहे हज़रत अली साईं खे बनाईंदा त ईअं सम्झो तव्हां हज़रत अली साईं खे ख़ुदा उन टाइम बनाए छॾियो। जेको जंहिंजे मुश्किल में उहा मुश्किल दूर करे ऐं उहो दुनिया में बि न हुजे, जेको इंसान कंहिंजी मुश्किल में मुश्किल दूर करे ऐं उहो दुनिया में बि न हुजे ऐं तव्हां चओ था उहो असांजी मुश्किल दूर थो करे, सर पोइ तव्हां उनखे पंहिंजो इलाजु जेको आहे तस्लीम कयो आहे। हर हिकु मुश्किल में इंसान जी मुश्किल जेको आहे दूर कंदो आहे केरु? अलाह ई कंदो आहे। अलाह खां अलावा कोई बि मुश्किल तव्हांजी दूर नथो करे सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि इहो दर्स जेको आहे ॾेई विया साहिबनि खे।